ख़बर शामिल कंदा हलूं शहदादकोट में। शहदादकोट के पावर हाँउस रोड ते ॾींहं ॾिठे जो नामालूम ھٿياربندن जी फायरिंग गोलियूं लॻण करे ॿ नौजवान सख़्त ज़ख्मी। ज़ख्मियुनि खे शहरियुनि चिंची रक्षाउनि में ताल के अस्पताल पहुचायो। वाक़े जो इतला मिलण बावजूद ए सेक्शन पुलिस गायब, माण्हुनि में भाॼ। वाक़े वारे हंधि सभी माण्हू गॾु थी विया। तफ़सीली ख़बर मूजिब शहदादकोट ए सेक्शन थाणे जे हद वाबदा ऑफिस लॻ पावर हाउस रोड ते नामालूम ھٿياربندن रोड ते बीठल माण्हुनि मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में गोलियूं लॻण करे नौजवान निज़ामुद्दीन भट्टी ऐं इरफान भट्टी सख़्त ज़ख्मी थी पिया। ھٿياربندن जे फायरिंग में ज़ख्मी थियल नौजवाननि खे शहरियुनि अलॻि अलॻि चिंची रक्षाउनि ते खणाए फौरी तौर ताल के अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वाक़े जो इतला मिलण बावजूद ए सेक्शन पुलिस गायब, वाक़े वारे हंधि पहुची न सघी। ھٿياربند ॿिनि नौजवाननि खे ज़ख्मी करण बैदि आसानीअ सां फरार। ज़ख्मी थियल नौजवान सिजावल जूणी जो जा रहवासी ॿुधाया पिया वञनि। वाक़े जो कारण पुराणी दुश्मनी ॿुधायो पियो वञे।